अस्सलाम वालेकुम दोस्तों, हर पल जिए ड्रामे मोहरा जी अपडेट सां गॾु हाज़िर थी चुका आहियूं। इन खां पहिरीं असांजे चैनल ते न्यू आहे त सब्सक्राइब करे हाल ते क्लिक कंदा दोस्तों, जीअं साथ रहंदो रहे, लाट बढ़ंदी रहे दोस्तों। त बिना देर रहंदा पंहिंजी अपडेट जी तरफ़ तव्हांखे इंतज़ारु कोन था करायूं। जी दोस्तों, तव्हांखे ॿुधाईंदो वञा त जीअं निमरा जो जेको प्यार आहे दोस्तों, त उनजे जेको आहे त बैकग्राउंड छा आहे छा न आहे, त उनजे बारे में जेको अलीज़ो हुन सां मिली चुकी आहे ऐं उनजी ॼाणे चुकी आहे जेको बि आहे उनजो बैकग्राउंड। त उहो जेको आहे त अलीज़ो राज़ी आहे दोस्तों। ऐं अलीज़ो हक़ीक़ी जेको मां तव्हांखे ॾसियां त राज़ी आहे ऐं चाहे थी त जेको निमरा जो जेको त हीउ वर थिए दाइम। ऐं छो त अलीज़ा खे हिकिड़ो ज़ख़्मु लॻल आहे पंहिंजी भेण जो, त हीअ जेका निमरा जी मदद पंहिंजी भेण सम्झी करे रही आहे। इन में को बि लोभ लालच न आहे दोस्तों। ऐं ॿिए पासे तव्हांखे ॾसींदो वञा त फरिया जेका आहे दोस्तों, त उहा जेको त हनान जे वञण खां पोइ पंहिंजो जेको दिमाग़ु जेको आहे त हुनजो आउट थी वियो ऐं उहो बेहोश थी वई। बेहोशी जी हालत में हुनखे पंहिंजे भाउ जेको आहे अस्पताल में पहुचायो, जीअं बंदि कमरे में पंहिंजे भाउ खे उहो बेहोश मिली ऐं उन जेको आहे त अस्पताल में एडमिट कई आहे। ऐं उनजो जेको ज़हनी तवाज़ुन डॉक्टर चई रहियो आहे त हीअ ठीकु बि थी वई, पर हिन ज़हनी तवाज़ुन उहो न रहंदो। जी दोस्तों, तव्हांखे ॾसींदो वञा त नेक्स्ट एपिसोड में छा छा थींदो दोस्तों। त अलीज़ो हमज़ा सां ॻाल्हि कंदी निमरा जी शादीअ जी, ऐं हमज़ा चवंदो त वॾी घर जी जेको आहे त अम्मा आहे उन सां ॻाल्हि कयो, ऐं हूअ मञण लाइ तयारु न आहे। जेको अलीज़ो पंहिंजी जेको निमरा खे चवंदी त पहिरियों स्टेप जेको आहे तोखे खणणो पवंदो, पहिरियों क़दम तोखे खणणो पवंदो, छो त हमज़ा सां मां ॻाल्हि कई आहे, हू राज़ी न पियो थिए ऐं तोखे क़दम खणणो पवंदो को बि, त मां तोसां गॾु ई आहियां। ऐं दोस्तों वॾी ॻाल्हि तव्हांखे ॾसींदो वञा त नेक्स्ट एपिसोड में तव्हांखे इहो बि ॾिसण लाइ मिलंदो त निमरा जो जेको रिश्तो वठण वारा ईंदा ऐं उनखे ॾिसण लाइ ईंदा। ऐं जेको आहे त फरीद हमदानी जेको पंहिंजी घरवारी ते नाराज़ बि थींदो त तूं मुंहिंजे पुछा खां सवाइ हेॾो वॾो क़दम कीअं खयों आहे ऐं कीअं तो हे माण्हू घुराया आहिनि हिते। ऐं तव्हांखे ॾिसण लाइ मिलंदो दोस्तों नेक्स्ट एपिसोड में त जॾहिं फरीद हमदानी निमरा जो वालिद उन खां पुछा कंदो त हीउ रिश्तो तोखे कीअं क़बूलु आहे या न, त तूं हाणे ई असांखे जेको आहे त ॿुधाए छॾ। ऐं तव्हांखे ॿुधाईंदो वञा त निमरा जेको आहे त साफ़ साफ़ इनकार कंदी ऐं पंहिंजे पीउ जे साम्हूं चवंदी त हीउ रिश्तो जेको आहे त मूंखे क़बूलु न आहे ऐं मां हिन रिश्ते मां ख़ुशि न आहियां, मां शादी नथी करणु चाहियां। त इहो तव्हांखे नेक्स्ट एपिसोड में सभु कुझु ॾिसण लाइ मिलंदो। उमेद आहे त हीअ वीडियो तव्हांखे पसंदि आई। हीअ वीडियो पसंदि अचे लाइक सब्सक्राइब शेयर ज़रूरु कंदा। ख़ुदा हाफ़िज़ दोस्तों, वरी मिलंदासीं कंहिं न्यू वीडियो जी अपडेट सां गॾु।